वेलकम बैक नाज़रीन। अचो प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधायूं। गुफ्तगू कयूं था मुल्क के सियासी मंज़रनामे ते ऐं मुल्क के सियासी मंज़रनामे ते हिकु दफ़ो ॿीहर मुल्क के ईंदड़ आर्मी चीफ जी मुक़ररी वारो मामिलो मीडिया के सुर्खियुनि जी ज़ीनत बणियल आहे। उन जो सबबु इहो आहे त कुझु ॾींहं पहिरें फैसलाबाद में अॻूणे वज़ीर आज़म ऐं तहरीक इंसाफ़ के सरबराह इमरान ख़ान तक़रीर कंदे जेका गुफ्तगू कई, उन गुफ्तगू में हुन हिकु दफ़ो ॿीहर इन मामले ते ॻाल्हायो ऐं हुनजो चवणु इहो हुयो त मौजूदा हुकूमत पंहिंजी पसंदि जो जेको आर्मी चीफ आणणु चाहे थी। बहरहाल उन ऐं उनजो सबबु इहो आहे त हुननि जी करप्शन आहे ॿिन्ही पार्टियुनि जे सरबराहनि जी, उनखे लिकाइण लाइ हुन बहरहाल जेका गुफ्तगू कई उन ते ISPR जे पारां सख़्तु रद्दमल बि आयो। पर इमरान ख़ान जीअं त हिन वक़्तु पाकिस्तान की अदलिया, पाकिस्तान की फ़ौज, इलेक्शन कमीशन, एहतसाब जा इदारा ऐं मुल्क की पार्लियामेंट कंहिं बि इदारे खे बख़्शण जे मूड में न आहिनि। पर को बि हुन ते जॾहिं वरी कोर्टुनि में वञे थो त उते बि हिकिड़ो अजीबो क़िस्म जो मंज़र नज़र अचे थो। हुनजे जॾहिं हुन धमकियूं ॾिनियूं जजनि खे त उनजी जेका तक़रीर ते पाबंदी हई वई, उहा पाबंदी बि हटाई वई आहे। कल्ह जेका इस्लामाबाद हाई कोर्ट जेको चयो, उन सां गॾोगॾु ॿिया जेके मामला हुआ उन हवाले सां बि हुनखे चयो वियो त तव्हां हफ़्ते जे अंदरि पंहिंजो जवाबु लिखी ॾियो। हालांकि उहो जेको मामिलो हुयो उहो बि काफ़ी संजीदा हो। बहरहाल आर्मी चीफ जी मुक़ररी जो मामिलो, उहो सिधी सी ॻाल्हि आहे त मौजूदा आर्मी चीफ साहिबु चई चुका आहिनि त फ़ौज जे तर्जुमान चयो आहे त हू कोन वठंदा एक्सटेंशन ऐं न को एक्सटेंशन जी ॻाल्हि थिए पई। त जेके सीनियरिटी जे हिसाब सां जेका लिस्ट आहे, जेका उनमें रावलपिंडी जो कोर कमांडर जनरल लेफ्टिनेंट जनरल साहिर शमशाद साहब, जॾहिं त मौजूदा चीफ ऑफ जनरल स्टाफ जनरल अज़हर अब्बास साहब ऐं ND यूनिवर्सिटी जो प्रेसिडेंट लेफ्टिनेंट जनरल नोमान महमूद साहब ऐं उनखां अलावा ISI जो अॻूणो सरबराह पेशावर जो अॻूणो कोर कमांडर जनरल लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद साहब ऐं जॾहिं त गुजरांवाला जो मौजूदा कोर कमांडर जनरल मोहम्मद आमिर साहब ऐं लेफ्टिनेंट जनरल चिराग हैदर साहब, इहे 6 कंहिं जनरल जेके आहिनि उहे टॉप ते ॿुधाया पिया वञनि। बहरहाल इन्हनि समूरनि मामलनि ते गुफ़्तगू कंदासूं ऐं मुल्क जे सियासी मंज़रनामे ते बि गुफ़्तगू कंदासूं। असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे मुल्क जे सीनियर सहाफ़ी नाम्यारे तजनिगार जनाब अब्दुल रज़ाक खत्री साहब। खत्री साहब सलाम अलैकुम। वालेकुम सलाम फयाज़ साहब। खत्री साहब, कीअं था ॾिसो ही इमरान ख़ान जो ही फैसलाबाद वारी तक़रीर ऐं उनखां पोइ कल्ह इस्लामाबाद हाई कोर्ट जे अंदरि जेको थियो ऐं अॼु बि उन हवाले सां काफ़ी सरगर्मी रही कोर्टुनि में? फयाज़ साहब, इतफ़ाक़ उनखे चइजे या इन मुल्क जी बदनसीबी, जॾहिं मुल्क जो अधु हिसो जेको आहे सो पाणी में ॿुॾो पियो आहे, किरोड़े माण्हू दरबदर आहिनि, माशी तौर ते जेको आहे सो तबाह थी चुका आहिनि, घर उन्हनि जा न रहिया आहिनि, फसल तबाह थी चुका आहिनि। उनजे बावजूद बि पाकिस्तान में अॼु बि इहो इशू आहे त मुल्क जो नओं आर्मी चीफ केरु हूंदो। ज़ाहिर आहे त उनजो हिकिड़ो सबबु त इहो आहे त इन मुल्क जे अंदरि पाकिस्तान में आर्मी चीफ वधीक ताक़तवर रहियो आहे। जेतोणीकि उनजी हवाले सां इहो चयो वञे थो त वज़ीर आज़म चीफ एग्ज़ेक्टिव हूंदो आहे, पर पाकिस्तान में इहा हिकिड़ो इहो खुलियो सच आहे त जेके पाकिस्तान जी पॉलिसी जा मामला हूंदा आहिनि या इंसानी मामला हूंदा आहिनि, उनमें पाकिस्तान जे आर्मी चीफ जो अहम किरदारु हूंदो आहे। हिन सॼी सूरत हाल जे अंदरि इमरान ख़ान जे लाइ जेको इशू आहे उहो इहो आहे त जीअं तव्हां जेका सीनियरिटी लिस्ट हाणे पंहिंजे इंट्रो में ॿुधाई थिए, तो हुनखे इहो ॿुधायो वियो आहे त जेको नओं आर्मी चीफ हूंदो उहो हुकूमत पंहिंजी मर्ज़ी जो रखंदी। तो इहा ॻाल्हि असल में इमरान ख़ान प्रेशर वधाइण जे लाइ करे रहियो आहे। हालांकि इहा ॻाल्हि आलम आश्कार आहे त जनरल फैज़ हमीद जे हवाले सां तहरीक इंसाफ़ जी हुकूमत जे अंदरि बि इहो तासुर ॾियण जी मुकमल जेको आहे सो कोशिशि कई वई त ईंदड़ आर्मी चीफ जनरल फैज़ हमीद ई हूंदो, जंहिं तां इन जा जेके आहिनि सो इख़्तिलाफ़ बि थिया पाकिस्तान जी मौजूदा फ़ौजी क़यादत सां, जंहिंजे नतीजे में पोइ असां जेको सॼी सूरत हाल ॾिसीसीं उहा बि साम्हूं हुई। हिन वक़्तु हिकिड़ी ॻाल्हि त ज़हन में हुजणु घुरिजे त पाकिस्तान जे नए आर्मी चीफ खे एक्सटेंशन ॾियणु या नए आर्मी चीफ जी मुक़ररी जो अख़्तियार जेको आहे उहो वज़ीर आज़म जो आहे। हाणे जेकॾहिं हिकिड़ो वज़ीर आज़म मौजूदु आहे, इमरान ख़ान उनखे वज़ीर आज़म मञण जे लाइ तयारु न आहे, इमरान ख़ान इलेक्शन कमीशन खे मञण जे लाइ तयारु न आहे, इमरान ख़ान अदलिया खे निशाने ते रखियो आहे। उनजो सबबु इहो आहे त पंहिंजो प्रेशर
डेवलप करणु चाहे थो, प्रेशर वधाइणु चाहे थो, त जीअं उनजी मर्ज़ी सां कुझु शयूं थियनि, पर इन जो इम्कान नज़र नथो अचे। सो इमरान ख़ान बुनियादी तौर ते इन सॼे प्रैक्टिस में इहो करणु चाहे थो, पर हिते जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त इमरान ख़ान अञा ताईं इमरान ख़ान जी जमात जे अंदरि जेके अहम माण्हू आहिनि उहे इन जे नैरेटिव ते नथा अचनि, पर इमरान ख़ान पाण अञा ताईं थोरे घणे फ़र्क़ु सां उन ते मौजूदु आहे। इहो ख़ुदि वॾी ॻाल्हि आहे। हालांकि कुझु जॾहिं PDM ठही पए तॾहिं तव्हांखे यादि हूंदो त मियां नवाज़ शरीफ़ इहो ई फ़ौज मुख़ालिफ़ नैरेटिव हो, यानी फ़ौजी क़यादत ते उन जेके शो छंडिया पिए। उनखां पोइ PDM वरी पावर में आई, उहो पाण जे साम्हूं आहे। तो हिन दफ़े जेका चेंज आई आहे उहा इहा ई आहे त अॻे पंजाब बेस्ड वॾी पार्टी नून लीग हुई, जंहिंजे पारां फ़ौज जी क़यादत खे निशानो बणायो वियो। हिन वक़्तु पंजाब में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पॉपुलर आहे, उनजो लीडर पंहिंजे निशाने ते रखियो अचे। तो पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जे लाइ बहरहाल इहो हिकिड़ो वॾो इशू ज़रूरु आहे त मुल्क जूं वॾियूं सियासी पार्टियूं जेकॾहिं हुजनि थियूं त उहे उनखे निशाने ते हाणे रखंदी थियूं अचनि। पर हिन में इन जो हिकिड़ो ॿियो पहलू जेको आहे उहो इहो आहे त कल्ह इमरान ख़ान जनरल बाजवा खे जमहूरियत पसंदि करार ते ॾिनो, हाणे उहो उनखे न्यूट्रल बि चवे थो। हाणे उनखे चवे थो त हिननि रिजीम चेंज कई, उनजो सबबु इहो तो पंहिंजूं पंहिंजा केस ख़तमु कराइनि। उनजो सॼो कसूरवार हू आर्मी चीफ मौजूदा आर्मी चीफ खे करार थो ॾिए। तो ही मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करे थो। इमरान ख़ान जो प्रॉब्लम ई इहो आहे त हू घणो ॻाल्हाए थो, जंहिंजे करे घणी जेको आहे सो ग़लतियूं करे थो। पर पाकिस्तान जे अंदरि जेका एग्रेसिवनेस सियासत जे अंदरि आहे उनमें इमरान ख़ान अञा ताईं पंहिंजे उन मौक़फ़ खे बरक़रार रखियो थो अचे। इहो ई सबबु आहे त हुकूमत हर सूरत में टेलीविजन स्क्रीन खे इंगेज करण जे लाइ उहो प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए ॾींहं में तक़रीबन 5 खां 6 प्रेस कॉन्फ्रेंसूं करे थी, कोशिशि करे थी TV खे इंगेज रखे। पर उनजे बावजूदि हू इमरान ख़ान पंहिंजे पार्टी कारकुननि खे इंटैक्ट रखंदो थो अचे। ख़ासि करे सोशल मीडिया ते तुंहिंजो तमामु घणो असरु आहे। तो हिन सॼी सूरत हाल में लॻे ईअं पियो त मथियों महीनो जेको अक्टूबर जो आहे उहो फ़ैसिला कोन हूंदो। उनमें मूंखे पक आहे इन ॻाल्हि जी त नए आर्मी चीफ जी मुक़ररी जो हुकूमत ऐलान करे छॾींदी। अच्छा, तव्हां सम्झो था त मथे महीने में ऐलान थींदो। ज़ाहिर आहे मथे महीने खे अचण में हिन महीने खे पूरो थियणो आहे, ऐं उहो मथियों महीनो बि जेको आहे उहो पहिरें वीक में थिए थो, ॿिए वीक में थिए थो, अक्टूबर जे 3 वीक में। छाकाणि त जनरल बाजवा साहब खे बहरहाल 29 नवंबर ते उहो उनजी पंहिंजो टेन्यूअर पूरो पियो थिए। त हिन वक़्तु जेको इमरान ख़ान हिन सॼी ॻाल्हि खे खोलियो आहे, इमरान ख़ान खे जॾहिं इहा ख़बर आहे त हू ज़ाहिर आहे इहो जेको इस्तेकाक आहे, इहो जेको पावर आहे, इख़्तियार आहे, उहो वज़ीर आज़म खे आहे। ऐं ज़ाहिर आहे वज़ीर आज़म जेको बि हुजे उन खे ई इहो अपॉइंटमेंट करणी आहे। त हिन वक़्तु इमरान ख़ान इन ॻाल्हि खे खोले छा हासिलु करणु चाहे थो? इमरान ख़ान असल में इमरान ख़ान खे मुंहिंजे जेको इंफॉर्मेशन आहे इन क़िस्म जा इतला मिलिया आहिनि त शायदि 5-6 नंबर वारे सीनियरिटी में जेको लेफ्टिनेंट जनरल आहे उनखे उनजो ख़्यालु इहो आहे या उनखे जेका इंफॉर्मेशन मिली आहे उन हिसाब सां हुकूमत उनखे आर्मी चीफ मुक़ररु करणु चाहे थी। हालांकि इहो सवाब जी अख़्तियार आहे वज़ीर आज़म जो, त उहो जंहिंखे बि चाहे करे सघे थो। मुमकिन आहे त 2 नंबर वारे लेफ्टिनेंट जनरल खे हिन मुल्क जो नओं आर्मी चीफ मुक़ररु करे। पर हिते जेको बुनियादी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त पाकिस्तान जी सियासत जे अंदरि जेका इस्टेब्लिशमेंट जी मुदाख़लत आहे उनखे कीअं ख़तमु कजे, पार्लियामेंट खे कीअं मुस्तहकम कजे, इमरान ख़ान उन तरफ़ नथो वञे। इमरान ख़ान जो इशू इहो आहे त हू समूरनि इदारनि ते तनक़ीद त करे थो, पर बुनियादी तौर ते इन्हनि समूरनि इदारनि जो जेको मदर इंस्टीट्यूशन पार्लियामेंट आहे उनखे हुन पंहिंजी हुकूमत जे दौरान बि मुस्तहकम न कयो, उनखे बेतौक़ीर कयो। अपोज़िशन खे उन कोशिशि कई त समूरनि अपोज़िशन लीडर्स हुआ या उनजा जेके रिलेटिव हुआ उनखे उन कोशिशि करे जेल में विधो। ऐं उनखां पोइ असां इहो बि ॾिठो त जेके उन्हनि ते इल्ज़ाम हुआ उन मां उन्हनि खे कोर्टनि मां रिलीफ मिलियो। हाणे हुजण त ईअं घुरिजे आहे त जेकॾहिं तव्हां करप्शन ख़तमु करणु चाहियो था त उनजो फॉरम पार्लियामेंट आहे, उन में तव्हां कानून साज़ी करण जो तरीक़ेकार इहो त जेकॾहिं तव्हां फौरी तौर ते अपोज़िशन में हथु विझी जेको सॼी पंहिंजी गेम ख़राबु कई, जेकॾहिं उहो उनखे शामिलु करे नैब जे अंदरि त मुनासिब क़िस्म जी तब्दीलियूं हुजनि हा, जंहिंजे नतीजे में जेका पाकिस्तान जे अंदरि करप्शन थिए थी उनखे
रोकण जो को बेहतर तरीक़ो ॻोल्हियो वञे हा उहो कोन कयो वियो। तव्हांखे असांखे सभिनी खे ख़बर आहे त नैब बुनियादी तौर ते उनजो बुनियादी इन नियत सां विधो वियो त उन में सियासी जेके मुख़ालिफ़ सियासी धुरियूं आहिनि उनखे इंतकाम जो निशान उतारिजे। इमरान ख़ान उन सिलसिले खे कंटिन्यू कयो। हाणे इमरान ख़ान कुझु बि करे वठे, ठीकु आहे, उहो सम्झे थो त उनजो इहो नैरेटिव पॉपुलर आहे, उन बुनियादनि ते उहो इलेक्शन में वोट वठी बि वेंदो। पर सवाल इहो आहे त ईंदड़ अगस्त ताईं छा जेको मौजूदा मंज़रनामो आहे इहो बरक़रार रहंदो न रहंदो। हुकूमत जेकॾहिं फाइनेंशियल क्राइसिस मां निकिरी थी वञे ऐं मुल्क जे अंदरि का महांगाई घटिजी थी वञे ऐं उहो पंहिंजी पोज़ीशन बरक़रार रखी थी वञे, इमरान ख़ान इन सॼे पीरियड में यानी 11 महीननि में पाण खे किथे रखे थो, एतिरो उन वटि इन्वेस्टर एतिरा वधीक ॿिया अची था वञनि ऐं उहो मुसलसल जेको आहे सो पब्लिक खे मोटिवेट कंदो रहे थो। इहो ख़ुदि हिकिड़ो ईंदड़ 11 महीननि जो हिकिड़ो सवाल आहे जंहिंजे हवाले सां हुकूमत वटि बि अञा ताईं को प्लान कोन्हे ऐं इहो प्लान इमरान ख़ान वटि बि कोन्हे। तो मूंखे ईअं लॻे थो शायदि डे टू डे या वधि में वधि 1-2 महीननि जो प्लान आहे, उन ते ई सॼो कमु कयो पियो वञे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त इमरान ख़ान जेको मौक़फ़ आर्मी चीफ जे हवाले सां अख़्तियार कयो उन में उनजो सभिनि खां वॾो इतादी जेको परवेज़ इलाही आहे उनखे रिजेक्ट कयो आहे। आरिफ अलवी पिशावर में वियो, उते साफ़िन सां ॻाल्हि थी, पर उनखां पोइ बि शाम जो ऐवान सदर पारां इन हवाले सां वरी जेको आहे सो इन ई क़िस्म जी हिकिड़ी ख़बर हथ वठी जारी कराई वई त सदर जेको आहे उहो छा थो चवे, पंहिंजो उनजो मौक़फ़ छा आहे आर्मी चीफ जे या मुल्क जी फ़ौज जे हवाले सां। तो इमरान ख़ान पंहिंजे नैरेटिव जे हवाले सां पार्टी सतह ते उनजी अकेलाई वधी आहे, यानी उनजी जेका सीनियर लीडरशिप आहे उनजे इन मौक़फ़ खे उहो सपोर्ट नथी करे, जंहिंजे करे असां ॾिसूं था त घणा जेके पॉलिटिकल उनजी पार्टी जा जेका सेकेंड लेयर क़यादत आहे उहो सपोर्ट नथी करे। उनजे करे इमरान ख़ान जे मौक़फ़ ते जेका मुकमल पज़ीराई मिलणु घुरिजे उहा नथी मिले। ऐं पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे पंहिंजो खत्री साहिबु त हेल ताईं जेको एक्सपीरियंस असां जेको एज़ ए पॉलिटिकल पाकिस्तान जी सियासी तारीख़ जे शागिर्द जी हैसियत में या जर्नलिस्ट हुजण जी हैसियत में जेको पाण ॾिसूं था त भुट्टो साहब जे वक़्त खां वठी जॾहिं पंहिंजो ज़ियाउल हक़ खे हुन आर्मी चीफ मुक़ररु कयो, उन वक़्त खां वठी जेके बि आर्मी चीफ जन बि पंहिंजो उन वक़्त जे वज़ीर आज़मनि मुक़ररु कया आहिनि, उन्हनि जो को एक्सपीरियंस एॾो सुठो त न रहियो आहे जो पंहिंजो उन ते इमरान ख़ान या शहबाज शरीफ़ या नवाज़ शरीफ़ या को बि माण्हू जेको आहे उन ते हेॾो करे त भई असां मुक़ररु कंदासीं त असांखे अॻिते हली फ़ाइदो पवंदो। फयाज़ साहब बिल्कुलु 100% तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे। इहो रुगो भुट्टो साहब सां न, भुट्टो साहब जे दौर में त पाकिस्तान टुटी चुको हुयो, उनखां पोइ पाकिस्तान जी फ़ौज शदीद तरीन कमज़ोर पोज़ीशन में हली वई ऐं उनखे इहे 4-5 साल जेके मिलिया उन में पंहिंजे पाण खे स्टेबल कयो ऐं भुट्टो साहब पाकिस्तान जी सियासी तारीख़ जो पॉपुलर तरीन लीडर हुयो। पर असां ॾिठोसीं त उनखे सुप्रीम कोर्ट जी मार्फत जेको आहे सो तख़्तेदार ते टंगियो वियो ऐं उहो अञा ताईं सुप्रीम कोर्ट ते दाग़ आहे जेको मुसलसल पॉलिटिकल पार्टियूं सिविल सोसाइटी या ॻाल्हि कंदियूं रहियूं आहिनि, पर उहो दाग़ सुप्रीम कोर्ट धोई न सघी आहे। उनखां पोइ मियां नवाज़ शरीफ़ जेके आर्मी चीफ मुक़ररु कया या मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे दौर में जेका प्रैक्टिस रही, इवन हाणे जॾहिं जनरल राहिल शरीफ़ जी मुक़ररी थी थिए या जनरल बाजवा जी मुक़ररी थी, उनमें केतिरा ई गारंटियर इन्हनि पॉलिटिकल लीडरशिप गारंटियर विच में हुया, ॻाल्हियूं थियूं, पर उनजे बावजूदि जेको एज़ ए इंस्टीट्यूशन जे सरबराह जो रवैयो हो उहो एज़ इट इज़ रहियो आहे। इमरान ख़ान सम्झे थो त जेकॾहिं उनजी मर्ज़ी जो को बि आर्मी चीफ अचे या शहबाज शरीफ़ साहब इहा ॻाल्हि सम्झे थो त उनजी मर्ज़ी जो आर्मी चीफ जेको बि अचे उहो कमु उहो ई कंदो जेका उनजी जेका सॼी टीम आहे उहो फ़ैसिलो कंदी, एज़ ए इंस्टीट्यूशन फ़ैसिलो थींदो उहो ई थींदो। सो इहा मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हिननि जी ख़ाम ख़्याली आहे त फलाणो अचे फलाणो न अचे। इहे कुझु ॾींहंनि जी जेको आहे सो हनीमून पीरियड जी ख़तमु थींदो आहे, ती सूरत चेंज थी वेंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त पाकिस्तान जो सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि बि पंहिंजे पाण खे तमामु घणो ख़राबु कयो आहे। हिकिड़ी पार्टी जेकॾहिं इन ते को स्टैंड इन मामले ते वठे थी उनजे आइनी किरदार जे हवाले सां, त ॿी पार्टी जेको आहे उनखे बचाइण जे लाइ अॻिते अची थी वञे। उहो ॿी जे पार्टी जेका आइनी किरदार जी ॻाल्हि करे थी उनखे उहो जेको आहे सो काउंटर करण जे लाइ पंहिंजा आर्ग्यूमेंट करे थी। वॾी महिरबानी
जी 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 सर तव्हां तो कंप्लीट मूं इहो चयो पियो त जेसिताईं पॉलिटिकल धुरियूं पंहिंजो रवैयो दुरुस्त न कंदियूं, कुझु अहम मामलनि ते जेको आहे सो सहमत नथियूं थियनि, तेसिताईं पाकिस्तान जे अंदरि इहा सूरत हाल बरक़रार आहे। वॾी महिरबानी तव्हांजी अब्दुल खट्री साहब। नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी। यकीनी तौर ते हिन वक़्तु जेको इमरान ख़ान जो जेको नैरेटिव आहे आर्मी चीफ जी मुक़ररी जे हवाले सां उहो बेबुनियाद आहे, छाकाणि त इहो जेको इस्तेकाक आहे वक़्त जे वज़ीर अज़म खे हुजे थो। नंबर हिकु। नंबर ॿी ॻाल्हि इहा त हेल ताईं जेके बि इन तरह जूं मुक़ररियूं थियूं आहिनि उन हवाले सां आर्मी चीफ जे पारां को मुक़ररु कंदड़ वज़ीर अज़म खे का सपोर्ट या को फ़ाइदो मिलियो हुजे, अहिड़ी बि तारीख़ असांजी कोन्हे का। नंबर टी ॻाल्हि जेका अब्दुल खट्री साहब आख़िर में चई त पाकिस्तान जे अंदरि जेका पार्लियामानी डेमोक्रेसी आहे उनखे मज़बूत करण लाइ ज़रूरी आहे त असां जेको आहे असांजूं सियासी पार्टियूं इन ॻाल्हि ते बीह रहनि त पाकिस्तान जे अंदरि पार्लियामानी डेमोक्रेसी मज़बूत थींदी। उन जे लाइ ई तव्हांखे यादि हूंदो त कंहिं ज़माने में ARD ठही हुई ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद राणी जेका आहे उन COD नवाज़ शरीफ़ सां सही कयो हुयो ऐं उनजो बुनियादी मक़सदु इहो त पाकिस्तान जे अंदरि उन वक़्त जूं ॿई जेके मेजर पॉलिटिकल पार्टीज़ हुयूं उहे गॾिजी कमु कनि ऐं मुल्क जे अंदरि पार्लियामानी जमहूरियत खे मज़बूत करे सघिजे। उहो स्पिरिट जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी 2008 वारी हुकूमत में आसिफ अली ज़रदारी साहब बि जारी रखियो, पर बहरहाल अॻिते हली असांखे नज़र आयो त उन स्पिरिट जे बुनियाद ते ऐं उन स्पिरिट जे बुनियाद ते अरिड़हीं तरमीम जो जेका कामयाबी थी उहा बहितर सूरत हाल जेका आहे अॻिते हली क़ाइमु न रही सघी, छाकाणि त नवाज़ शरीफ़ साहब जे वक़्त में जेके चौधरी निसार अली ऐं शहबाज शरीफ़ जी जेके खुफ़िया मुलाक़ातूं जेके मंज़र आम ते आयूं उन जे करे पोइ मुल्क जे अंदरि उहो स्पिरिट पॉलिटिकल डेमोक्रेसी जी बालादस्ती वारो न रहियो। बहरहाल नाज़रीन हिन वक़्तु यकीनी तौर ते ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मुल्क जूं सभई सियासी पार्टियूं इन बुनियादी नुक़्ते ते बीह रहनि त मुल्क जे अंदरि पार्लियामानी सियासी निज़ाम जेको आहे उनखे वधीक मज़बूत कजे ऐं उन लाइ ज़रूरी आहे त असांजूं सियासी पार्टियूं पंहिंजे 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 किरदार खे नज़र में रखंदे उन बुनियादी नुक़्ते ते गॾु थियनि। नाज़रीन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजो मेज़बान फयाज़ नश खे इजाज़त सदाई गॾु।